शामा जिते सिम नाले के 30 फुट खां वधीक घाड़ो लगल है, जंहिं सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो आहे। 100 एकड़नि ते बीठल फसल पाणीअ हेठि अची विया आहिनि, जंहिं करे आबादकार तमामु घणो परेशान थी रहिया आहिनि। अहम ख़बर अवां सां ठारू शाह मां शेयर कयूं पिया, जिते ठारू शाह में सिम नाले के 30 फुट खां वधीक घाड़ो लगल आहे, जंहिं सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर DN सूमरो। जी DN सूमरो, वधीक अपडेट कजो। हाँ जी, सबा बिल्कुल ठारू शाह बरसात तो खाए जागीर है उते जेको सो कायम है दरबेलो सिम नालो जेको ऑपरेट न थियण जे करे बरसाती पानी वधण जे करे अॼु उनखे इन हंधनि सां मुख़्तलिफ़ जेको 30 फुट जा घारा पइजी विया आहिनि, जंहिंजे करे 100 एकड़ ते बीठल जेको फसल आहे, जंहिंमें सारियुनि जो फसल आहे, वोण ऐं जेको ज्वर ऐं चारो जेको माल जो चौपाए माल जो चारो उहो लुड़ी वियो आहे ऐं पाणी जेको आहे इन जे सिम नाले जे भरिसां जेके ॻोठ क़ाइमु आहिनि उते जेको उन्हनि खां वधणु लॻो आहे पाणी, जंहिं करे असां जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। पंहिंजी मदद पाण जेको आहे सो घारो बंदि करण जी कोशिशनि में रुधल आहिनि, जंहिं तां ॻोठाणनि एहतिजाज कंदे ताईं त चयो आहे त असां न ॼाण केतिरा भेरा स्टारप खाते जे इंजीनियर ऐं SDO घिरिया ऐं इंजीनियर मुशर्रफ फिरोज़ खे असां ॿुधायो आहे त ही सिम नाले जी खाती न हुजण जे करे हिनखे केॾीमहिल घारो पइजी सघे थो ऐं सिम नालो अवरटा थियनि त रोज़ मामूल बणियल हुयो, पर अॼु जेको हुनखे घारो पियो आहे, जंहिं सबबि असांजा लखें रुपयनि जा जेके फसल कयल हुया करोड़ रुपयनि जा हू तबाह थी विया आहिनि। आबादकारनि दाईंदे ऐं ॻोठनि दाईंदे चयो त हाणे पाणी जेको आहे असांजे घरनि जो रुख कयो आहे, घरनि में अचणु लॻो आहे, जेकॾहिं पाणी असांजे ॻोठनि ताईं पहुची वियो त असांजा जेके कचा तखावा घर आहिनि हू ॾही पवंदा ऐं असां जेको आहे सो रोडनि ते अची वेंदासीं। हुननि मुतालबो कंदे चयो आहे DC मुशर्रफ फिरोज़ ऐं चूंडियल नुमाइंदनि खां फौरी तौर जेको आहे सो स्टारप खाते जा मुलाज़िम ऐं एमरजेंसी लागू करे असांजो जेको घारो थियल आहे उहो घारो बंदि कयो वञे ऐं जेको आहे जेको ॻोठनि मां पाणी वधे पियो उनखे जेको आहे सो इहो फौरी तौर ते बंदि ॾिनो वञे त जीअं असांजे ॻोठनि मां पाणी न अचे। जॾहिं आबादकार दाहींदे रोंदे जाऊं कनि पिया त असांजा जेके फसलनि जे लाइ कर्ज़ ते ठहियल जेको ॿिज जो कलर ऐं भाण हुया उहे असां पेजिनि था कलर उधर ते कया हुया, जेके पिणु असांजे कंध में पइजी विया आहिनि। हींअर असांजा फसल ई तबाह थी विया त असां उहे कर्ज़ किथां लाहींदासीं। जी DN सूमरो, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नासिन ठारू शाह में सिम नाले के 30 फुट खां वधीक घारो पइजी वियो आहे, जंहिं सबबि पाणी फसलनि में दाख़िल थी वियो आहे।